आम ख़बर अवांखे ॾींदा हलूं। सिविल अस्पताल हैदराबाद जे 171 मुलाज़िमनि खे पघारूं न मिलण ख़िलाफ़ दरख़्वास्त बुधणी थी आहे। अस्पताल इंतज़ामिया सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में जवाब जमा कराए छॾियो आहे। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त असांजूं पघारूं सियासी बुनियादनि ते बंदि कयूं वयूं आहिनि, इंसाफ़ कयो वञे। ख़बर अवां सां शेयर कंदालू। अहम ख़बर आहे हैदराबाद मां। सिविल अस्पताल हैदराबाद जे 171 मुलाज़िमनि खे पघारूं न मिलण ख़िलाफ़ दरख़्वास्त बुधणी थी आहे। अस्पताल इंतज़ामिया सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में जवाब जमा कराए छॾियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त असांजूं पघारूं सियासी बुनियादनि ते बंदि कयूं वयूं आहिनि, इंसाफ़ कयो वञे। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद एडिशनल एडवोकेट जनरल खे एतिराज़ जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं। अदालत केस जी ॿुधणी 9 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। सिविल अस्पताल हैदराबाद जे 171 मुलाज़िमनि खे पघारूं न मिलण ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं। सिविल अस्पताल हैदराबाद जे 171 मुलाज़िमनि खे पघारूं न मिलण ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। अस्पताल इंतज़ामिया सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में जवाब जमा करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद मां नसीर चन्ना खां। जी नसीर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में सिविल अस्पताल जे 171 मुलाज़िमनि खे पघारूं न मिलण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी थी आहे, जो दौरान अस्पताल इंतज़ामिया जेको आहे पंहिंजो जवाब अदालत में जमा कराए छॾियो आहे। सर्किट बेंच हैदराबाद में जस्टिस महमूद खान, जस्टिस खादम हुसैन तुनियो ते मुश्तमिल डबल बेंच में 171 मुलाज़िमनि जी दरख़्वास्त ॿुधणी थी, जंहिं दौरान जेके मुलाज़िम हुआ उहे पंहिंजे वकील बैरिस्टर फैज़ा अहमद मेमो समेत अदालत में पेश हुआ। उन मौक़े ते दरख़्वास्त गुज़ारनि अदालत में मौक़िफ़ इख्तियार कयो त जुलाई 2018 में भर्ती कयो वियो। हिन वक़्त ताईं ड्यूटी करे रहिया आहियूं। सियासी बुनियादनि ते असांजी पघारूं जेके आहिनि उहे बंदि कयूं वयूं आहिनि। अदालत में अस्पताल इंतज़ामिया पारां जेको पंहिंजो जवाबु दाख़िल कराईंदे इहो ॼाणायो वियो त मुलाज़िम जेके आहिनि उहे कमु कनि पिया ऐं रेगुलर आहिनि, पर एडिशनल एडवोकेट जनरल जेको हुयो उन ते एतिराज़ वारिया ई अदालत खे ॿुधायो त असांखे हिन ते एतिराज़ आहे, जंहिं ते अदालत पुछाणो कयो तव्हांखे कहिड़ो एतिराज़ आहे। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ जेको आहे एडिशनल एडवोकेट जनरल खे एतिराज़ जमा कराइण जो हुकुम ॾींदे ॿुधणी 9 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। ठीकु आहे नसीर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।